दोस्तों मैं बिलाल अहमद कमल थोड़ा तमामु सभु दोस्त ख़ुशि हूंदा। अच्छा हिन स्कूल में मां अक्सर ईंदो आहियां हिते जेको आहे हीअ स्कूल बि असांजे प्रोग्राम में एड आहे बुक्स वग़ैरह मां हिते तक़सीम कंदो आहियां। पर जॾहिं बि मां हिन स्कूल में आयो आहियां त हितां जे ॿारनि जी कंडीशन ॾिसी तमामु घणी जेको आहे दिलि ॾुखारी थींदी आहे। असुल वजह छा आहे जेकी तव्हां ॿार ॾिसो था हीअ तव्हां तक़रीबन सभु ॿारनि जो तव्हां रिव्यू ॾिसो हीअ ॾिसो हे ॿार इन कंडीशन में छो आहिनि छाजे करे आहिनि हीअ ॾिसो ठीकु आहे। तक़रीबन तव्हांखे हिन स्कूल जो को बि अहिड़ो ॿारु जेको आहे सो नज़र न ईंदो जंहिंजे पेर में को सुठे तरीक़े सां बूट हुजे शूज़ हुजे। हीअ तव्हां ॾिसो मां तव्हांखे गहराई सां ॿार थो ॾेखारियां ॾिसो था ठीकु आहे। हीअ मुंहिंजे सिंध जा ॿार आहिनि हीअ उहे ॿार आहिनि जेके सिंध जो मुस्तक़बिल आहिनि ऐं जेके सिंध खे अॻिते हली रोशन कंदा। पर हिन वक़्तु जंहिं कंडीशन में हीअ ॿार आहिनि हिन स्कूल में मां अक्सर ईंदो आहियां। हीअ तव्हांजे साम्हूं ई आहे हीअ न्याणी हेॾो बीठी आहे। पुटु तुंहिंजो नालो छा आहे बचा कंहिंजो तव्हांजे अबूअ जो नालो छा आहे पीउ जो नालो छा आहे छा कंदो आहे छा किथे मज़ूरी कंदो आहे कराची कमाईंदो कराची मज़ूरी कंदो न पुटु पोइ हीअ तव्हां ॾिसो था हे ईअं सम्झो हे चौंपल फाटल न आहे पर ईअं सम्झो असांजे सिंध जो हिकिड़ो जेको आहे न मां छा चवां ठीकु आहे। हीअ ॾिसो तव्हां हीअ सभु ॿार तव्हां ॾिसो तक़रीबन हाणे उस्तादनि खां पुछूं था त छा वजह आहे छाजे करे मतिलबु हीअ जेके बि असांखे जॾहिं बि मां आयो आहियां त हीअ ॿार मूंखे ईअं नज़र आया आहिनि ऐं हीअ स्कूल में मौजूदु हूंदा आहिनि पुछा कयूं था त छा मसइलो आहे छाजे करे मतिलबु या हीअ ॿार रेगुलर अचनि था या स्कूल न ईंदा आहिनि। थोरो असां उस्ताद सां ॻाल्हाईंदासीं। मूंसां गॾु आहे मौजूदु जेको आहे सो उस्ताद अख़्तियार अली खंबड़ो साईं। थोरो मूंखे तव्हां हिन ॿारनि जे बारे में ॿुधायो त मां जॾहिं बि हिन स्कूल में आयो आहियां त मां ॿार इन कंडीशन में ॾिठा आहिनि त हुनखे पेर में पूरी तरह चौंपलियूं बि न आहिनि जेको आहे सो जीअं हीअ नंढड़ी आहे हिनखे असांजी सामान बि ॾिनो आहे ऐं हीअ हिनजी मतिलबु वालदा बि न आहे ऐं हीअ तक़रीबन केतिरो परे खाईंदा आहिनि हीअ ॿार अख़्तियार तक़रीबन परे ॻोठ जा हीअ न्याणी आहे बि हीअ ॾिसो हाणे हीअ वजह छा आहे त सभ खां पहिरियों त हिते जेको रहे थो तबिको सभु मज़ूरी करण वारा आहिनि कमाइण खाइण वारा आहिनि। तक़रीबन हे जेके ॿार आहिनि इन जा जेको पीउ जेके बि आहिनि कराची फैक्ट्रियुनि में कमाईंदा आहिनि मज़दूरियूं कंदा आहिनि। हे मज़दूरनि जा ॿार आहिनि कंहिं अमीरनि जा ॿार कोन्हनि के जेकॾहिं अमीरनि जा ॿार हुजनि हा त कंहिं प्राइवेट सुठनि इदारनि में वञी पढ़ंदा ऐं ग़रीबनि जा ॿार आहिनि इन जी तव्हां कंडीशन ॾिसो पेरनि में चपलियूं जेका कुझु ॾींहं पहिरियां 5 ॾींहं सर्दी हुई उन में बि घणे भाङे इहे ॿार ॾकंदा ईंदा ऐं पेरनि में चपलियूं बि कोन हुननि जैकेटियूं बि कोन आहिनि सभु मज़दूरनि जा आहिनि मिसकिननि जा आहिनि। अच्छा मूंखे थोरो इहो ॿुधाइजो त जेको आहे सो हीअ जेके ॿार असां हिते जेके असां मौजूदु आहिनि हीअ वरी मां तव्हांखे सभु ॿार दोस्तनि खे ॾेखारियां थो ठीकु आहे। हिन महिल इहो बि ब्रेक टाइम अञा कुझु ॿार ॿाहिरि बि हूंदा हीअ जेके बि ॿार असां ॾेखारियूं था पिया इहे रेगुलर अचण वारा आहिनि बिल्कुलु रेगुलर ईंदा आहिनि। तक़रीबन हे जेके सभई ॿार आहिनि मूंखे हिते जेको आहे 2-3 महीना थी विया आहे पर हीअ मां तक़रीबन हे ॿार घुसाईंदा बि न आहिनि तक़रीबन रेगुलर ई ॿार ईंदा आहिनि पर आहिनि वीचारा ग़रीब मज़दूरनि जा मिसकिननि जा। तक़रीबन तव्हांजे स्कूल में घणी इनरोलमेंट आहे हिन स्कूल में जेको आहे तक़रीबन 100+ आहे असांजी मतिलबु ॿार तक़रीबन घणा तव्हां वटि पढ़ंदा 100+ 100 खां मथे मतिलबु 100 10 15 20 115 ॿार थी वेंदा। अच्छा छा था सम्झो त जेकॾहिं असां कंहिं माण्हूअ खे रिक्वेस्ट कयूं ठीकु आहे अक्सर त मां ॾिठो आहे त माना जॾहिं पेर उघाड़ हूंदो आहे ॿार जो चौंपल फाटल हूंदो उहो वॾो तकलीफ़ में हूंदो आहे त रिक्वायरमेंट हिननि जो ॻोठ बि हिन जो परे आहे सही हिन ॻोठ जा बि न आहिनि सही कुझु पंधु जेको आहे हिन ॻोठ ते आहे रोड रस्ते सां ईंदा आहिनि अहिड़ी सर्दीअ में गर्मीअ में अचनि था जेकॾहिं हिननि खे थोरी केरु सरंदीअ वारो या जेके असांजे इन एरिया में रहनि था दोस्त साहिब हैसियत आहिनि उहे हिन जी मदद कनि कापियूं पेनियूं उन खां अलावा जेकॾहिं सर्दी आहे त उनजे लाइ गरम कपिड़ा या मां तक़रीबन जेका कास्ट कढी आहे हिकिड़े ॿार जी ड्रेस शूज़ बैग ऐं कापियूं इहो तक़रीबन 2500 खां 3000 त हिकिड़े ॿार जो बीहे थो सही आहे। पोइ जेके बि असांजा दोस्त आहिनि मां पंहिंजे दोस्तनि खे चवंदुमि जेके असांखे ॾिसण वारा आहिनि त तव्हां मूं को बि दोस्त जेको आहे को बि हिकिड़े ॿार तव्हां हिकिड़े ॿार जे हिसाब सां बि जेकॾहिं तव्हां उन ॿार खे फुल तयारु करणु था चाहियो त जेको असां कास्ट कढी आहे त शूज़ बैग उन खां पोइ उन में जर्सी बि शामिलु आहे बुक्स बि शामिलु आहिनि ऐं बूट बि शामिलु आहे तक़रीबन 2500 खां 3000 रुपया हिकिड़ो ॿारु तयारु थिए थो। पर उन खां अलावा को बि असांजो अहिड़ो पंहिंजे इलाइक़े जो ठीकु आहे जेको मतिलबु साहिब जेको आहे सो हैसियत हुजे उन खां पोइ जेको आहे सो को बि अहिड़ो दोस्त जेके असांखे ॿाहिरां ॾिसंदा ख़ासि कर जेको आहे जेसिताईं मां नोट कया हिननि ॿारनि खे डोनेशन खपे जेको आहे सो हीअ शूज़ जा चौंपल जे लाइ जेकॾहिं हिन जे पेरनि में शूज़ अची वेंदा त अञा बहितरु थींदो। कुझु कपिड़नि जी कंडीशन मां तव्हांखे ॾेखारियां थो जेकॾहिं को बि दोस्त असांखे कपिड़ा डोनेट करणु चाहे शूज़ डोनेट करणु चाहे या जेको आहे सो ड्रेस वग़ैरह डोनेट करणु चाहे त हिन स्कूल जे लाइ जेको असां सां राब्तो करे व्हाट्सअप नंबर बि जेको तव्हां ॾिसो था इहो आहे अकाउंट नंबर बि इहो आहे
सो कोशिशि कयो त हीअ असांजे सिंध जो मुस्तक़बिल आहिनि, हीअ ॿार अॻिते हली असांजे सिंध में जेको आहे सो तरक़ी जो किरदारु अदा कंदा ऐं हीअ उहा सिंध आहे, हीअ उन सिंध जा ॿार आहिनि जेका सिंध सॼे पाकिस्तान खे पाले थी। ऐं असां जेके इन सिंध जा वारस आहियूं, ॾिसो त हिन वक़्तु असां लावारस लॻा पिया आहियूं। उमीद थो रखां त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा ऐं हिन ॿारनि जे सहायता जे लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदा। सभिनी दोस्तनि जी महिरबानी, दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।